पिया पंहिंजे हिन सवाल ते जेको तव्हांखे सम्झ में न पियो अचे। ॾिसो चए थो अली ज़ैन ऐं असद हिकु धंधे में तरतीब वार 30,000 ऐं 24,000 सीड़ाया। ठीकु आहे, अली जेको आहे सो घणा सीड़ाया 30,000, पहिरियों नालो अली जो आहे। उन खां पोइ ज़ैन जो नालो आहे 30,000 ऐं जेको आहे सो असद घणा 24,000। चए थो 5 महीननि खां पोइ जेको आहे सो ज़ैन 18,000 वठी वियो। हाणे ॾिसो सम्झो, इन जो मतिलबु आहे ज़ैन पहिरियों 30,000 इन्वेस्ट कया आहे, साॻियो कमु आहे। हिन में माना ॾिसो हाणे लख न आहे 30,000 आहे। ठीकु आहे, वरी हिन महीने में बि घणा आहिनि उनजा पैसा पिया आहिनि कारोबार में 30,000। हिन में मार्च में इन में बि 30,000 पिया आहिनि, अप्रैल में इन में बि 30,000 पिया आहिनि, मई में इन में बि 30,000 पिया आहिनि। ॾिसो 1, 2, 3, 4 ऐं 5। ठीकु आहे, हाणे 6 महीनो तव्हां खां मां क्वेश्चन कयां थो पियो त पहिरियों जेको 30,000 आहे, जीअं हिते ₹1 में 50,000 वापसि वठी वियो, हाणे 18,000 वापसि वठी वियो, त हाणे कारोबार में उनजा पैसा घणा लॻल आहिनि? हाणे उनजा पैसा लॻल आहिनि कारोबार में 12,000, त प्रॉफिट बि उनखे 12,000 जे हिसाब सां मिलंदो, 30,000 ते न मिलंदो। ॻाल्हि सम्झ में आयव? इन जो मतिलबु आहे हाणे पोयां जेके बि 5 महीना हुया, छो जो हुन में तव्हां ॾिसी सघो था 10 महीननि खां पोइ प्रॉफिट कैलकुलेट कयो अथऊं। ठीकु आहे, इन जो मतिलबु आहे 6 महीनो 12,000, 7 महीनो बि घणा उनजा इन्वेस्ट थियल हुया 12,000, 8 महीनो बि 12,000। ठीकु आहे, 9 महीनो बि 12,000 ऐं 10 महीनो बि 12,000। ठीकु थी वियो। इन जो मतिलबु आहे त पहिरियनि 5 महीननि में उनखे 30,000 ते प्रॉफिट मिलंदो ऐं पोयनि 5 महीननि में उनखे घणनि ते प्रॉफिट मिलंदो? 12,000 ते। ईअं खणी चऊं त पहिरियां जेके आहिनि सो 5 महीननि जे लाइ 30,000 रुपया घणा कंदासीं? 5, ऐं वरी पोयनि महीननि जे लाइ छा कंदासीं? 12,000 रुपया 5 कंदासीं। आयो ॻाल्हि सम्झ में? इन जो मतिलबु आहे हिन जो सॼे साल जो हिकु महिल या 10 महीने जो हिकु महिल कैलकुलेट न कंदासीं। बाक़ी जेके आहिनि, बाक़ियुनि जो तव्हां ॾिसी सघो था पिया, बाक़ी कहिड़ा कहिड़ा आहिनि? अली आहे, इन जा 30,000 10 महीननि जे लाइ आहे। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे सॉल्व करे ॾेखारियां थो, हे सिर्फ़ु तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर कयां पियो त जेतिरा महीना पैसा 5 महीना जेको आहे सो 30,000 हुया, त प्रॉफिट 30,000 जे हिसाब सां। पोयां 5 महीना घणा पैसा इन्वेस्ट थियल आहे? 12,000, त प्रॉफिट बि 12,000 जे हिसाब सां जेको आहे सो हुनखे मिलंदो। हाणे अचो त इनखे असां प्रॉपरली सॉल्व करे ॾिसूं था पिया। ठीकु आहे, हाणे ॾिसो छा थो चए। सभिनि खां पहिरियों चए थो त जेकी जेकी इन्वेस्टमेंट हुई असां लिखूं था, सभिनि खां पहिरियों त नाला लिखी वेंदासीं। ठीकु आहे, अली ऐं ॿियो केरु आहे? मां ज़ैन जो बाद में लिखां थो पियो। ठीकु आहे, छो जो हुनजी कैलकुलेशन ऐं कटिंग थिए थी न, इन करे ज़ैन जो मां बाद में लिखां थो। हली मां असद जो नालो लिखां थो। असद जी इन्वेस्टमेंट घणी आहे? ऐं हली नाला लिखी था वञो, असद ऐं ज़ैन। ठीकु आहे, हाणे जेको अली आहे उनजी इन्वेस्टमेंट आहे 30,000। ठीकु आहे, असद जी इन्वेस्टमेंट घणी आहे? असद जी इन्वेस्टमेंट आहे 24,000, 24,000, ऐं ज़ैन जी इन्वेस्टमेंट घणी आहे? 30,000। ठीकु आहे, हाणे असांखे ख़बर आहे त अली त पैसा कढाया ई न, जनवरी खां वेंदे अक्टूबर ताईं 10 ई महीना हुनजा पैसा 30,000 ई पिया, त हिन जो घणनि सां ज़रब थींदो? 10 सां। असद जी बि असांखे ख़बर आहे त हुयसि त 24,000, पर हुनजा 10 ई महीना यानी अक्टूबर ताईं, जनवरी खां वेंदे अक्टूबर ताईं हुनजा पैसा कारोबार में पिया, त सो हे बि 10 सां मल्टीप्लाई थींदो। हाणे अचूं था ज़ैन ते। हाणे जीअं तव्हांखे मां सम्झायमि त ज़ैन जा 30,000 त सिर्फ़ु 5 महीननि जे लाइ पिया हुया, त असां हिनखे मल्टीप्लाई बि 5 सां कंदा। जॾहिं वॾे नंबर सां कंदो ओतिरो हुनखे प्रॉफिट वधीक मिलंदो। सो 5 महीननि जे लाइ तव्हां वटि पैसा पिया, तव्हां पैसा बि प्रॉफिट बि 30,000 ते 5 महीननि जे हिसाब सां ॾींदो। पोयां 5 महीना घणनि ते ॾींदोसि? 12,000 ते ॾींदोसि, छो जो 18,000 कढाए वियो। आयो ॻाल्हि सम्झ में? ॾिसो जेकॾहिं 30,000 खे तव्हां ज़रब कंदव न, त इहो थी वेंदो घणो? 5 15 ऐं जेको आहे सो 1,50,000 थींदो। जेकॾहिं तव्हां 12 सां ज़रब कंदव त इहो रक़म घटि ईंदी, मुंहिंजे ख़्याल में 60,000 ईंदो। ठीकु आहे, एॾो फ़र्क़ु पइजी थो वञे। हाणे इन ईअं सम्झो त हिन जी असां 2 हिसनि में कढंदासीं। पहिरियां 5 महीननि जो अलॻि प्रॉफिट कढंदासीं, हिन जो 10 महीननि जो साॻियो निकिरंदो। अच्छा, हाणे अचो मल्टीप्लाई कयूं। मल्टीप्लाई करण जो जेकॾहिं रूल तव्हांखे ख़बर न आहे, ट्रिक जेकॾहिं पहिरियों बि तव्हांखे मां पढ़ायो आहे, थोरो शॉर्टकट ॿुधायांव। मिसाल 2,000 ज़रबिया 30,000 आहे, तव्हां सिर्फ़ु 0 जी ज़रब कंदव। पहिरियों तव्हांखे मां सम्झायो आहे, ॿ ट्रिक 6, बाक़ी 1 2 3 4 5 6 7 0 पोयों ॾेई छॾियो, तव्हांजो छा थी वेंदो? हिसाबु थी वेंदो। हाणे हिते 1 ट्रिक ऐं ट्रिक हे ज़रब थींदा, पोयों 1 2 3 4 5 0 थी वेंदा, हे 3 लख थी वियो। ठीकु आहे, हाणे हिते अचो, 1 24 पोयों 0 घणा ईंदा? 4 0 ईंदा। इन जो मतिलबु आहे 2,40,000 थी विया। ठीकु आहे, हाणे हिते ॾिसो हिन जा 2 हिसनि में कढंदासीं। पहिरियों हे कंदासीं 5 ट्रिक 15,000 सॉरी 15 1 2 3 4 0 ईंदा। इन जो मतिलबु आहे 1.5 लख थी वेंदो, यानी हिकिड़ो 1.5 लख पहिरियनि 5 महीननि में, ऐं पोयनि 5 महीननि में हिन जो घणो पींदो? हाणे ॾिसजो 1.5 लख खां घटि पींदो। 5 12 60, पोयों घणा 0? 1 2 3 0 ॾींदासीं। ॾिसो, हूअं तव्हां पहिरियनि 5 महीननि में हुनजी इन्वेस्टमेंट आहे 1.5 लख, माना असराइती सीड़प 1.5 लख। हाणे पोयनि महीननि में बीहे थी 60,000।
हाणे इन जो मतिलबु इहो थी वियो त हाणे असां हिन टोटल मिलाईंदासीं, माना हिन जी साॻी 3 लख बीहंदी, हिन जी इन्वेस्टमेंट घणी बीहंदी 2,40,000 बीहंदी, ऐं हिन जी इन्वेस्टमेंट घणी बीहंदी माना 1.5 लख हिकिड़ो ऐं 60,000 ॿियो, इहो थी वेंदो 2,10,000। ॾिसो जेकॾहिं तव्हां हिनखे 10 सां मल्टीप्लाई कयो आहे त हिन जा बि 3 लख बीहंदा, माना हिन जो मुनाफ़ो 3 लख ते ठहे। हाणे घणनि ते ठहंदुसि 2 लखनि ते, 2,10,000 ते इनफैक्ट। ठीकु आहे, हाणे अॻिते साॻियो तरीक़ेकार आहे, घणा ज़ीरो कटींदासीं जेतिरा सभिनि मां कटे सघूं। ॾिसो हिन में 5 ज़ीरो आहिनि, जेकॾहिं असां हितां 5 कटे छॾींदासीं त हितां 5 कीअं कटींदासीं, सभिनि खे हिकु जेतिरी कसु लाइणी आहे न। सो इन करे असां छा कंदासीं 4 ज़ीरो कटींदासीं, 1 2 3 4 हितां कटिजी विया, 4 ज़ीरो हितां कटिजी विया, हितां ॾिसो 4 कटींदासीं। हाणे बाक़ी हिते छा बचियो, हिते बचियो 30, हिते छा बचियो 24 ऐं हिते छा बचियो 21। हाणे असां ॾिसंदासीं गौर कंदासीं अहिड़ा अंग आहिनि जिते सभिनि ते 3 जो खोड़ वञे थो। हिन ते घणा दफ़ा 10 दफ़ा, हिन ते 8 दफ़ा, हिन ते 7 दफ़ा। ठीकु आहे, हाणे असां निस्बतुनि जो जोड़ कंदासीं। 8 ऐं 7 घणा थींदा आहिनि 15, 15 ऐं 10 हे 25 असांजो अची वियो निस्बतुनि जो जोड़। ठीकु आहे, हाणे असां ॾिसंदासीं त प्रॉफिट घणो हुयो 37,500 रुपया। हाणे 37,500 हिन जो प्रॉफिट आहे, हे 25 असां हिन जे हेठां वंड में खणी ईंदासीं। ठीकु आहे, हाणे 25 जो खोड़ो जेकॾहिं असां 5 जो हणूंसि फ़िलहालु, चलो हिन ते 5 दफ़ा, हिन ते 5 7 35 घणा दफ़ा वेंदो 7 दफ़ा वेंदो, 2 बची पवंदा 25 ते 5 दफ़ा ऐं हे डबल ज़ीरो अची वेंदो। इन जो मतिलबु हाणे असांजो छा थी वियो 7500, मां हिनखे साफ़ु सुथिरो करे लिखां 7500 डिवाइडेड बाय 5, अञा 5 जो खोड़ वञे थो। हिन ते 1 दफ़ो, हिन ते 2 दफ़ा, सॉरी हिन ते 1 दफ़ो, 1 5 5, 2 बची पवंदा, हेॾे ईंदा 25, 25 ते 5 दफ़ा, हे डबल ज़ीरो। इन जो मतिलबु आहे 1500 जो हिकिड़ो भाङो अची वियो। ठीकु आहे, हे 1 शेयर आहे, इहो तव्हां ऑलरेडी पढ़ी आया आहियो। हाणे 1 शेयर आहे त इन जा हेॾा घणा भाङा 10 भाङा, इन जो मतिलबु असां हाणे हीअं लिखंदासीं अली इज इक्वल टू 10। ठीकु आहे, ऐं जेको आहे सो असद जा घणा थींदा, असद जा भाङा थींदा 8 ऐं ज़ैन जा घणा भाङा थींदा, ज़ैन जा भाङा थींदा 7। ॾिसो हूअं हिन जा 10 भाङा बीहनि, हाणे ॾिसो 3 भाङा घटि थी विया, छाजे करे पोयां 5 महीना इन्वेस्टमेंट घटि हुयसि। आई होप तव्हांजो पॉइंट क्लियर थी हूंदो। सभिनि खे 1 शेयर सां मल्टीप्लाई कंदासीं 1500 सां, हे बि 1500 सां, हे बि 1500 सां। असां हाणे जॾहिं ज़रब कंदासीं 10 ज़रबिया, हिते बि तव्हां ईअं करे सघो था 1 ज़रबिया 15, हे 15 अची वियो। ॾिसो 1 ज़रब थियो आहे, हे 1 0 2 3 0 ॿिया अची वेंदसि। ठीकु आहे, हिते इहा ग़लती न करणी, 1 ज़रबिया 15, हे 0 त ज़रब न कयोसीं न, हाणे बाक़ी पोयां 3 0 रखंदासीं। हिते 15 ज़रबिया 8 मूंखे बि नथो अचे, ॾिसो मां मिंट में सॉल्व करे वठंदुमि। 5 8 40, ॿुड़ी हिते 4 मथे विया, 1 8 8 4 12, 120 थी वेंदा। इन जो मतिलबु आहे हिननि ॿिन्हिनि जी ज़रब अची वई 120। ठीकु आहे, पोयां 2 0 ॿिया ॾींदासीं, हे 12,000 थी वियो। हाणे 15 ज़रबिया 7 मूंखे नथो अचे, 5 7 35, 3 मथे विया, 1 7 7 7 3 10, 105, हे 105 अची वियो। हिननि ॿिन्हिनि जी ज़रब पोयां 2 0 ॿिया ॾींदासीं। ठीकु आहे, इन जो मतिलबु आहे 10,500 हिन जो बीठो, 12,000 हिन जो हिसो बीठो, 15,000 हिन जो बीठो, टोटल करे ॾिसूं त असांजो 37,500 बीहे थो। ठीकु आहे, हाणे हे ॾिसो हे तो अची वेंदो 5, 5 2 7। ठीकु आहे, हे पोयां 2 0 ऐं हेॾो घणो अची वेंदो 37,500 असांजो बिल्कुलु सही आहे। हे ॾिसो असां माना जेतिरी जंहिंजी इन्वेस्टमेंट हुई, जेको टाइम घणो रखी करे वरी उनखां पोइ इन्वेस्टमेंट घटि करे उन हिसाब सां ॾिसो उनजा हिसा बि घटि थी विया 7, ऐं अॻिते उनखे ॾिसो शेयर बि घटि मिलियो आहे 10,500। हूअं हिन जो जेकॾहिं तव्हां इहो हिसाबु न कयो आहे 30,000 जे हिसाब सां ई 10 ई महीना कढियो आहे त उनजो हिसाब बि, उनजो हिसो बि 15,000 बि आहे। आई होप तव्हांखे हाणे सम्झ में अची वियो हूंदो, क्लियर बि थी वियो हूंदो। ऐं जेके बाक़ी आहिनि हे वारा, जेकॾहिं इन्हनि में कंहिंखे को प्रॉब्लम आहे त मूंखे इनबॉक्स करे ॿुधायो त पोइ मां तव्हांखे सम्झायां। थैंक यू सो मच।